सिंध के तइलीम खाते के इदारनि में तजर्बाती निज़ाम तइलीम खाते के तबाह करे छॾियो आहे। तइलीम खाते में सिंध सरकार फंड जारी करण खां सवाइ सिंध सरकार जी का बि कोशिश कामयाब न वई, जंहिं सबबु केतिरा तइलीम खाते जा इदारा हिन टाइम ते तबाहाली जो शिकार आहिनि। असांजे स्कूल असांजे उस्तादनि खे गुज़िरियल 21 महीननि खां कोई पघार नथियूं मिलनि ऐं अलावा असांजे उस्ताद 2 साल असांखे फ्री में पढ़ायो आहे ऐं असांखे सरकार खे अपील था करियूं असांजे उस्तादनि खे पघार ॾिनियूं वञनि ऐं हिन कोरोना जे करे असांजो हिकिड़ो साल अॻे बर्बादु थी वियो आहे ऐं जेकॾहिं हाणे इहो स्कूल बंदि थी वियो त असांजा पेपर बि कोन थींदा, असांजो इहो बि साल बर्बादु थींदो। महिरबानी करे असांखे इहो स्कूल पेपरनि ताईं हलाई वञे ऐं असांजा पेपर थी वञनि जीअं स्कूल पोइ भले बंदि थी सघे ऐं महिरबानी था करियूं असां त इहा स्कूल भले अॻिते हलाइनि, असां हिते पढ़ंदासीं। अगरि स्कूल अॻिते हलाईंदा त गवर्नमेंट खे अपील था करियूं असांजे उस्तादनि खे पघारियूं ॾिनियूं वञनि। हेडमास्टर अवेयर हाई स्कूल जफराबाद टाली अदा ये असां जेको आहे डिस्ट्रिक्ट उमरकोट ऐं थरपारकर में सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं अवेयर जा जेको आहे 36 स्कूल आहिनि। ही ॿई इदारा पाण में करप्शन करे जेको हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइनि पिया। असां मुसलसल 21 महीननि खां एहतिजाज कयूं पिया, सियासी अॻवाननि अॻियां दायूं पिया, पर असांजी केरु ॿुधण जे लाइ तयारु न आहे। हींअर अवेयर हाई स्कूल टाली जे अंदरि टोटल 80 शागिर्द जेके आहिनि दाख़िल आहिनि। कोरोना जे करे हिननि जी तालीम मुतासिर थी, पर असां 2 साल खां हिननि खे मुसलसल फ्री में तालीम ॾियूं पिया ऐं हिन स्कूल जा जेके बि ख़र्च आहिनि असां मुलाज़िम जेके पाण उहे बर्दाश्त कयूं पिया। काफ़ी दाइण जे बावजूदि असांजो मसइलो हल न आहे कयो। असां इदारनि खे अपील कयूं था त एतिरी अंधेर न कयो, सिंध जी तालीम खे तबाह न कयो, सिंध खे अॻे बर्बादु कयो वियो त हिन खे वधीक बर्बादु न कयो। ऐं जेकॾहिं कंहिं डिपार्टमेंट या इदारे जे अंदरि अगरि हिकिड़ो माण्हू ॾुआरी आहे त उनखे ई फ़क़ति सज़ा ॾिनी वेंदी आहे। हिते हिकिड़ो ऑपरेटर गुनहगार आहे त तव्हां जेको आहे सो हज़ारें ॿार थरपार करे उमरकोट जा उन्हनि जी तालीम 4000 खां वधीक ॿारनि जी तालीम तबाह करे छॾी आहे। सभई मुलाज़िमनि खे उन्हनि खे तबाह कयो वियो आहे, उन्हनि खे ॿ साल खां जेके पघारूं न ॾिनियूं आहिनि। ऐं गवर्नमेंट खां अपील कयां थो, एजुकेशन सेक्रेटरी खां अपील कयां थो, महिरबानी करे हिननि ॿारनि जी तालीम जो कुझु सोचो। हीअ जेके असांजा स्कूल आहिनि इहे गवर्नमेंट सां एफिलेटेड आहिनि, इन्हनि जो जेको फंड्स जारी कयो, मुलाज़िमनि खे पघारूं ॾियो त जीअं हिननि मासूम ॿारनि जी तालीम मुतासिर थियण खां बची सघे। साईं असां 8वीं क्लास में पढ़ूं था। मसइलो इहो आहे त असांजे उस्तादनि खे 21 महीननि खां पघारूं न मुहैया कयूं आहिनि, जंहिंजे करे असांजी पढ़ाई तमामु मुतासिर थी रही आहे। महिरबानी करे असां गवर्नमेंट खां इहो अपील करूं था त असांजे उस्तादनि खे पघारूं जल्द मुहैया कयूं वञनि ऐं असांखे किताब अञा ताईं बि न मिलिया आहिनि। जी आउं 8वीं क्लास में पढ़ंदो आहियां। असांजे मास्तरनि खे 21 महीननि खां पघारूं कोन ॾिनियूं ऐं असांजी पढ़ाई जाम मुतासिर थी वई आहे। ते असां गवर्नमेंट खां इहो ई अपील कयूं था त असांजे मास्तरनि खे जल्द खां जल्द पघारूं ॾिनियूं वञनि ऐं असांजे बुक्स वग़ैरह ॾिना वञनि जीअं असांजी पढ़ाई स्टार्ट करे सघूं। मैं 8वीं जमात में पढ़ता हूँ। हमारा यह मसला है कि हमारे उस्तादों को 2 साल से तनख्वाह नहीं दी जा रही है। मेहरबानी करके हमारे उस्तादों को तनख्वाह दी जाए और हमें बुकें दस्तियाब की जाएँ। मेहरबानी करके हमारी मसला हल करें। असांजो मसइलो इहो आहे असांजे उस्तादनि खे 19 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि। असांजे स्कूल खे ॿियो फंड पंहिंजा कोन मिलियो आहे। असांखे इहो खपे असांजे स्कूल जो फंड ॾियो वञे ऐं असांजे उस्ताद खे पघारूं मिली वञनि। तइलीम खाते जे सूबाई वज़ीर खे घुर्जे त ज़िले उमरकोट में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ 36 अहिड़े स्कूलनि जो फंड जारी कयो वञे जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। ऐं हलंदड़ स्कूल मां 36 स्कूलनि मां 11 स्कूल बंदि थी चुका आहिनि, बाक़ी स्कूल बि बंदि थियण वारी पोज़ीशन ते पहुची चुका आहिनि।